बावलू सिकंदर सां जो मिलियो है छा ॿुधाई हुनखे? साईं मूंखे कहिड़ी ख़बर आहे जो कुझु मां ॿुधायांसि। सच ॿुधाए ही जलाद थी मारे छॾींदी। ग़रीब त मुअल हूंदो आहे सरकार, मुअल खे मारियो त मर्ज़ी जा मालिक आहियो। वठी वञो हिनखे, मुंहिंजे नज़रनि जे अॻियां गुम कयोसि, ख़तमु कयो हिनखे। अच सिकंदर अच, ये तुंहिंजो ई घर आहे बाबा। घर त मुंहिंजो आहे कमाल खान, पर चेहरा उपरा था नज़र अचे। आशिक़ कान इहा पग तुंहिंजे मथे ते सोए न। मूं तोखां सलाह कोन वरिती सिकंदर, वञी थो सघे। शक त अॻ में ई हुयो, पर इहा तुंहिंजे मथे ते पग ॾिसी शक यकीन में बदिलजी वियो। बाबा ऐं राजा सां तव्हां कहिड़ो ज़ुल्म कयो उहो अलाह ॼाणे, पर तव्हां सां जेको सिकंदर कंदो ॾाढो बुरो कंदो, छो त सिकंदर जी सट तूं कोन सही सघे। वरी हीअ मुसीबत कॾहिं ज़ाहिर थी? हाणे छा थींदो शेर खान, हिन मुसीबत जो कुझु सोचणो पवंदो। हुकुम थे सरकार, कयूंसि ख़त्म। इहो ई करणो पवंदो। नेहरू दादा केर त आहे अनवर? ये पराई ज़मीन में बीठो आहे? हाँ दा, थधी हवा तो खावा। छो पंहिंजी ज़मीन में वण कोन्हनि छा? अदा पंहिंजी ज़मीन में वण त आहिनि, पर उनमें थधी हवा कोन्हे। वणनि जी हवा खाण ईंदो आहीं या ज़मीन जी हवा लॻी वई थी? न अदा, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। अगरि अहिड़ी ॻाल्हि आहे पुट त पोइ ॿुधाए। ही ॻोठु आहे, शहर कोन्हे। ईअं न थिए जो ॻोठ में पंहिंजी इज़त ख़राबु करे। पंहिंजे ॻोठ में सुठी साख आहे, इहा ख़राबु कोन कजांइ। तव्हां दिलजा कयो अदा, पंहिंजी साख बरक़रार रहंदी। ठीकु आहे, मां हलां थो, अॻे दोस्तनि में कमु आहे। तूं बि हल घर त मां अचां थो। जी अदा। गाड़ी तो लो सरे न असां गाड़ी किस्तियूं न भरियूं बाबा, गरीब आहियूं। लो रे किस्ती जा पुट लो लो बाले तव्हां ॿई वञो ॻोठ में भाई ॾेई अचो। शाबाश मुंहिंजा दादलाऊ, तव्हां मुंहिंजो नालो उरूज ते पुॼायो आहे। सूबेदार वॾेरे शेर खान खे धमकी ॾेई वियो आहे, उन जा एतिरा रस्ता तंग कयो जो मजबूर थी पए, झुकण ते या बदली करण ते। हुकुम हुजे सरदार, सूबेदार खे एतिरो तंग कंदासीं
जो हुन जो जीअण जंजाल थी वञे। हा सरदार, सूबेदार खे एॾो था बेज़ार कयूं जो बोतार खे छॾे असांखे ॻोल्हींदो वतंदो। जे अञा न मुड़ियो त कंदासीं ख़तमु, न हूंदो न बोतार ॾेई वेंदो। दादा जी सही पियो चवे, अञा न मुड़ियो त कंदासीं ख़तमु। हा मां बि इहो ई थो चाहियां त सूबेदार झुके। जेकॾहिं नथो झुके त पोइ क़बर में वञे पीउ ऐं भाउ खे सलाम ॾे। शरीफ जी बोतार, उहा ख़ूबसूरत छोकिरी केरु आहे जंहिंखे ॾिसण सां रूह खे राहत थी मिले? वाह सुभान अल्लाह। साईं नालो शरीफ़ आहे पर शरीफ़ माण्हू कमु असुल कोन कयो। हूअ हिन ॻोठ जी आहे। काश जो वो मुझी थी पए। साईं हलो पुछी ॾिसूं। मां चवां थी मुंहिंजो हथ छॾ। न छॾियां त तुंहिंजो इहो हथ न तुंहिंजी बांह सां साण न हूंदई। नालो शरीफ़ आहे पर शरीफ़ माण्हू कमु असुल कोन कयो। गंद मां धप निकिरंदी आहे। सिकंदर तुंहिंजो कमु न आहे। नमक हराम जे औलाद मां कॾहिं हिलाली कमु न थींदो। इहा मूंखे अॼु पक पइजी वई शहबाज़ खान। तूं मूंखे गार ॾेई रहियो आहे सिकंदर खान। गार गार खे न आहे लॻंदी शहबाज़ खान। मेहरबानी सिकंदर। सूबेदार सिकंदर, मां हितों जे थाणे जो इंचार्ज ऑफिसर आहियां। न सिर्फ़ तव्हांजी हिन पूरे ॻोठ जी हिफ़ाज़त करणु मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। काश असांजी सिंध में तव्हां जहिड़ा सुठा ऑफिसर ऐं सुठी सोच रखण वारा हुजनि त सिंध में ॾोह ई न थिए। हिकु ॾींहुं अहिड़ो ज़रूरु ईंदो। ठीकु आहे सिकंदर साहब, मां हलां थी। तव्हांजो इहो एहसान मां सॼी ज़िंदगी न विसारींदमि। इहो चई मूंखे शर्मिंदो न कयो। जॾहिं बि मुंहिंजी ज़रूरत महसूसु कयो आवाज़ ॾियो, मां हाज़ुर थी वेंदुमि। तव्हां पंहिंजो नालो त ॿुधायो। मुंहिंजो नालो मूमल। अल्लाह हाफ़िज़।
शाबाश खान, ए तुझे चेहरे जो नक्शो कहीं तब्दील क्यों है? सिकंदर खान बाबा। सिकंदर जो भी मथो खराब क्यों है? लगे थो तो सिकंदर के भी जल्दी अदा चंडे वञणो है। जी बाबा सही। सिकंदर खान भी किन करण शुरू क्यों है, उनके भी मां ही खत्म कंदुसि। जरूर खत्म करेस, पर हाँ सोची समझी, छो त हू कानून जो माण्हू आहे, ईअं न त ॻाल्हि असांजे ॻिचीअ में पए। गलती न कयो बाबा साईं, मां भी हुनखे पंहिंजे कानून मुताबिक़ मारींदुसि। ठीक है शाबाश खान, हाणे तू पंहिंजो ही हुलियो चेंज कर त हलूं था शेर खान ॾे। तव्हां पंहिंजो नालो त ॿुधायो। साईं हुकुम कयो। मुझो नालो मूमल, मुझो नालो मूमल, मुझो नालो मूमल। मुझो हर नाज अलग आ, मुझो अंदाज अलग आ, खिलण ऐं मुरकण वहवा, हलण जो नाज अलग आ। मां सिंध सॼी जी राणी हां, सुहिणी ऐं मां सियाणी, हर माण्हू खे मस्त कयो, मुंहिंजे हुस्न में अहिड़ी कहाणी आ। हर को चवे पियो ऐं मिस्र जी सोणी, मां सोणी 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 सोणी, मां सोणी 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 सोणी, मां सोणी 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 सोणी। नवा रूप ॾिसी मुंहिंजा, स्टाइल ॾिसी मुंहिंजा, सब चवन था परी परी। ॾई टहक खिलण मुंहिंजो, लोॾे बाह हलण मुंहिंजो, मां सची में आहियां सिंध जी सुहिणी सुहिणी, मां सुहिणी 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 सुहिणी, मां सुहिणी 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 सुहिणी, मां सिंध सॼी जी राणी, सुहिणी ऐं मां सियाणी, हर माण्हू खे मस्त कयो, मुंहिंजे हुस्न में अहिड़ी कहाणी। हर को चवे पियो ऐं मिस्र जे सोणे, मां सुहिणी 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 सुहिणी, मां सुहिणी 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 सुहिणी, मां सुहिणी 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 सुहिणी। हाय जे शफी मोहम्मद खोखर, निया घोरे जान सिर, मुझे साह जो मालिक आई तू। दे दिल खड़ी मुखे, कर कुर्ब पिरी मुते, दिल सकरन में थी आहे चरी चरी, माया सोहणी 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 सोहणी, माया सोहणी 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 सोहणी, मां सिंध सॼी जी राणी, सोहणी ऐं मां सियाणी,
सोनी मां आया सोनी 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 छा पिया सोचो सरकार? पग पाइण खां पोइ सोचणु ख़तमु करे छॾियो आहे मेनू दादा। जेको करिणो हूंदो आहे उहो करे छॾींदो आहे। तूं ॿुधाए तुंहिंजो कमु कीअं थो हले? तव्हांजी दुआ घुर्जे सरकार। इलाइक़े में टांगा ॾेई छॾिया आहिनि सरकार। सूबेदार खे सुकून सां सुम्हण कोन ॾींदासीं सरकार। सूबेदार जो साहु मुठ में कयो आहे। सभु सच पिया चवनि सरकार। सूबेदार खे ख़तमु कयो। हाँ, सूबेदार खे ख़तमु कयो। पर छा थियो आहे बाबा साईं? सिकंदर शाहबाज़ सां विड़ियो आहे ऐं ॻोठ वारनि जे साम्हूं असांखे घटि वधि ॻाल्हायो अथई। हा दा, हू असांजी इज़त खे मिटीअ में मिलाए थो। केरु आहे तूं? निकिर ॿाहिरि न। पुटु आहियां हिन मिटीअ माउ जो, वारिस आहियां हिन मिल्कियत जो, हक़दार आहियां हिन पग जो। राजा हे जिंदा आहे। राजा अञा जिंदा आहे। राजा खान जिंदा आहे? मारी न मारे त छा कंदा? ताब दरिया जा शेर खान। हिकु दफ़ो मौत टरी वञे त माण्हू लिकी साह खणे। तूं ॿीहर मरण लाइ आयो? अच, अरे मारियो हिनखे। शींहं सां कुत्तनि वांगुरु विड़ो पिया। आयो मुसलमान बचो साम्हूं। शेर खान, उन ॾींहुं तोखे राजा खान बचायो। असुल बी जो पुट निकिरी ॿाहिरि। ॾिसां मां तुंहिंजी मुर्सी। तव्हां केरु आहियो? राजा खान, ही वक़्तु न आहे सवाल जवाब करण जो। तूं हल कर, मां तोखे सभु कुझु ॿुधायां थो।
नवाब खान जा पालतू ख़बर ई न आहे न पोड़े घणा ॿूटा पोखिया आहिनि जेको हिन वक़्तु वण बणजी राजा खे छांव ॾेई रहिया आहिनि। बाबा सॼी उमिरि तूं किथे गुज़ारी आहे? तव्हां केरु आहियो ऐं मूंखे छो बचायो? वजह ॿुधाईंदो? राजा साईं, दास्तान वॾी आहे पर मुख़्तसर तव्हांखे ॿुधायां थो। असां ॿई भाइर आहियूं ऐं असांजी ज़िंदगी अव्हां जी अमानत आहे। उहो कीअं? असां नंढड़ा हुयासीं त असांजी अमड़ मरी वई हुई ऐं असां जॾहिं थोरा संभालियासीं त असांजो अबो पुलिस एनकाउंटर में मारिजी वियो। पुछा करण ते ख़बर पई त ॾुआरी हो। ॾाढो ॾुख थियो। ॻोठ वारा असां सां नफ़रत कंदा हुआ। ॻोठ छॾियूं वञूं पिया त रस्ते में वॾेरो नवाब खान मिलियो जंहिं असां बेसहारनि खे सहारो ॾिनो। पोइ असांखे उतां खणी अची पंहिंजे हारीअ जे हवाले कयो ऐं उनखे असांजी परवरिश जो ज़िमो ॾिनो ऐं असांखे कुझु जरेब ज़मीन टुकर ॾिनई त जीअं असांजी सुठे नमूने सां परवरिश थिए। ऐं खेर सां जॾहिं असीं जवान थियासीं त उहो बाबू हारी बि अलाह खे प्यारो थी वियो। ऐं अॼु जेको कुझु बि असां आहियूं बाबा नवाब खान जे करे आहियूं। ऐं मां हिते कीअं? मां ज़मीन ते पोख करे रहियो हुयुसि त ॾिठुमि अचानक गाॾियुनि मां कुझु माण्हू लथा हथियारनि सां। पोइ उन्हनि हिकु खॾ खोटी उन में 2 लाश लाथऊं। उहे तव्हांजा हुया ऐं मूं बाबे नवाब खान खे सुञातो। बाबे ऐं तव्हांजा लाश कढाया। तव्हांजे साह जी नस हले पई, इन करे मां तव्हांखे डॉक्टर जे हवाले कयो ऐं मां बाबे नवाब खान जी ॿीहर चङी तरह तदफ़ीन कराई। ज़ालिमनि वॾो ज़ुल्म कयो आहे राजा साईं। अॻु ॿुधंदो हुयुसि त सचाई कॾहिं नाहे मरंदी, पर जॾहिं तव्हां सां मिलियुसि त ख़बर पई त सचाई कॾहिं बि नाहे मरंदी। अदा, तव्हां सां उन्हनि ज़ालिमनि एॾो ज़ुल्म छो कयो? जॾहिं लालच अंदर में घर करे त रत खे बाहि लॻंदी आहे। सईद ऐं अनवर, तव्हांखे मां लख आफ़रीन थो कयां जो तव्हां नमक जो हक़ अदा कयो आहे। अॼु खां पोइ तव्हां मुंहिंजा भाइर आहियो।
छिरक न भरिया त ॿियो छा कयां? सूबेदार अॻ में इस तरह ते सवार हुयो, वरी राजा खान मथों अची कड़कियो आहे। बस कर बाबा, लगे तो तने ॿिनी छोरनि जो मौत मुंहिंजे हथां लिखियल आहे। ऐं उहे मरंदा, ज़रूर मरंदा दादा साईं, ज़रूर मरंदा। मां उन्हनि जो बंदोबस्त करे आयो आहियां। कहिड़ो बंदोबस्त कयो थी? अस्सलाम वालेकुम सरकार। वालेकुम अस्सलाम। सूबेदार खे मारो हाली सघंदे? मां सिर्फ मारींदो आहियां, ॻाल्हाईंदो न आहियां। जेकर पुलिस वारो आहे त मां क़ीमत डबल वठंदुसि। मतलब? आम माण्हू जा 5 लख ऐं पुलिस वारे जा 10 लख। तूं जेतिरा पैसा घुरंदे तोखे मिलंदा, पर असांखे हुनजो मौत घुर्जे, मौत। अगर उनखे मारण में नाकाम आहे त मां तोखे सलामत कोन छॾींदुमि जो तूं शहर वेंदे। ठीकु आहे। शहबाज खान वधीक सभु कुझु सम्झाए छॾेसि। जॾहिं वई नी राबिया मुआ सा कड़ी छॾे मोल खे तो मारी। केरा मोल? किथे आ मोल? मां पंहिंजी ॻाल्हि थी कयां। हिकु त राजा जी जुदाई जीव झोरे छॾियो आहे, वे त तुंहिंजी मज़ाक। राबिया छा कयां? यार जी जुदाईअ जो गम त मूंखे बि आहे, पर मां तुंहिंजी दिलि पियो बहलायां। जेका दिलि पत्थर जीअं भोरा भोरा थी विया, उनखे छा बहलाईंदी? हेलो, वे चिंची ते भेण, अॼु तुंहिंजा सभु कम दूर थी वेंदा। वे वे राजा खान काॾे हलियो वियो यार? मूंखे अकेलो छॾे काॾे हलियो वियो भई? राजा एड़ो छा थियो जो तू ओचितो मूंखे रोंदो छॾे वई? तोखां पोइ हिकु पल बि सुकून न आहे गुज़रियो। ॾींहं राति तोखे यादि करे गुज़रे थी। तूं ॿुधाए छो मिलण छॾियई? बाबा! राजा खान! बाबा!
हाणे तू छा सोचो आहे? हिक हिक खे ॻोल्हे ॻोल्हे करे मारींदुसि। ऐं ॿी ख़बर पई अथई सिकंदर ख़ान हिते सूबेदार थी आयो आहे ऐं तोखे ॾाढो ॻोल्हे थो। शेर खान वारनि जी त निंड ई हराम करे छॾी अथई। सच ॿुधाए किथे आहे सिकंदर ख़ान? मां हुन सां जल्द मिलंदुसि ऐं उन खां पोइ दुश्मननि जो जीअण जंजाल करे छॾींदुसि। सिकंदर तू आ? तू केर आई? मां तुझो मौत आया। सिकंदर शाबाश के अरका साई, तू असांजी उम्मीदनि खां वधीक कम करे ॾेखारियो आहे। शाबाश जस सोचे तोखे। शाबाश के अरका साई शाबाश, तो वॾो कम कयो आहे ऐं तूं वॾे इनाम जो हक़दार आहे। शहबाज खाना जी अदा साईं। भाई केर शहबाज खाना हिनखे डबल रक़म ॾे त हे पंहिंजे शहर में अयाशी करे। ठीकु आहे अदा साईं। ऐं तूं वञ जवानी जो मज़ो माण। तूं बि छा यादि कंदे त कहिड़े भाउ सां तालो पियो हुई ऐं मां पछाड़ीअ में तूं ई कहिड़ा खॾ खोटींदे बाबा, मुंहं में ई गुंज फलती। बरोबर शेर खान, मुंह में गुंज ज़रूर आहिनि पर बेली दिलि त न जवान आहे। सदको सदको तुंहिंजी जवान दिलि तां। अदा सिकंदर, मूंखे कसम आहे तुंहिंजी न क़बर जी मिटीअ जो, जेसी ताईं तुंहिंजे कातिल खे कुत्ते जे मौत न मारियां मां सुकून सां कोन वेंदुसि। सिकंदर जो कातिल आसपास जो न आहे, नओं चहिरो पियो लॻे थो ॿाहिरों जो माण्हू हूंदो। राजा खान वक़्तु ज़ाया न कर, जल्दी कर। उतो तालूं ईअं न थिए त हू ॻोठु छॾे ॿाहिरि निकिरी वञे। उनखे मारणो आहे, किनो करे मारणो आहे। छा थियो अथई? ख़ैर त आहे या वरी पेट में सूर पियो अथई? छो तूं इहो छो थो पुछे? अगरि अहिड़ी ॻाल्हि आहे त खणी अस्पताल पुॼायां। हूअं वरी कहिड़ो तुंहिंजे मथां मां ठरां थो? नथो ठरे न त पोइ मां ॿी वक़्तु छो विञायां? ठरी छा कंदुमि मिल? मां त तुंहिंजे मथां मरां थो, ॻरां थो।
जे तुंहिंजो सजण हाला है तूंखे चरियो कंदे इहो जे तुंहिंजो सजण हाला है तूंखे चरियो कंदे तुझे हर रोज नई चाला तूंखे चरियो कंदी तुझे हर रोज नई चाला तूंखे चरियो कंदी इहो जे तुंहिंजो सजण हाला है तूंखे चरियो कंदे इहो जे तुंहिंजो सजण हाला है तूंखे चरियो कंदे मिलण जो टाइम ॾेई तू वरी नथी मिले मिलण जो टाइम ॾेई तू वरी नथी मिले मिलण जो टाइम ॾेई तू वरी नथी मिले वॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे तूंखे चरियो कंदे वॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे तूंखे चरियो कंदे इहो जे तुंहिंजो सुहिणी हाला है तूंखे चरियो कंदी इहो जे तुंहिंजो सुहिणी हाला है तूंखे चरियो कंदी तुझे हर रोज नई चाला तूंखे चरियो कंदी तुझे हर रोज नई चाला तूंखे चरियो कंदी इहो जे तुंहिंजो सजण हाला है तूंखे चरियो कंदे इहो जे तुंहिंजो सजण हाला है तूंखे चरियो कंदे मजबूरी मुंहिंजी मिठड़ा जेकर समझी सघे मजबूरी मुंहिंजी मिठड़ा जेकर समझी सघे मजबूरी मुंहिंजी मिठड़ा जेकर समझी सघे निमानो तोखे मुंहिंजो साला तूंखे चरियो कंदे निमानो तोखे मुंहिंजो साला तूंखे चरियो कंदे इहो जे तुंहिंजो सुहिणी हाला है तूंखे चरियो कंदी इहो जे तुंहिंजो सुहिणी हाला है तूंखे चरियो कंदी तुझे हर रोज नई चाला तूंखे चरियो कंदी तुझे हर रोज नई चाला तूंखे चरियो कंदी इहो जे तुंहिंजो सजण हाला है तूंखे चरियो कंदे इहो जे तुंहिंजो सजण हाला है तूंखे चरियो कंदे पीरी बख्श समय खे सफ़ा कुझु समझ नथी पीरी बख्श समय खे सफ़ा कुझु समझ नथी पीरी बख्श समय खे सफ़ा कुझु समझ नथी निभाया थी जड़ो भी हाला तूंखे चरियो कंदे निभाया थी जड़ो भी हाला तूंखे चरियो कंदे इहो जे तुंहिंजो सुहिणी हाला है तूंखे चरियो कंदी इहो जे तुंहिंजो सुहिणी हाला है तूंखे चरियो कंदी तुझे हर रोज नई चाला तूंखे चरियो कंदी तुझे हर रोज नई चाला तूंखे चरियो कंदी तुझे हर रोज नई चाला तूंखे चरियो कंदी इहो जे तुंहिंजो सजण हाला है तूंखे
राजा खान इहो ई शहरी कुंडो आहे जंहिं सिकंदर खे मारियो आहे। तू छा सोचो किराए क़त्ल सूबेदार जो खून करे तुम आसानी सां निकिरी वेंदे? ही गोट जो शहर न है जो एक गलीअ में खून करे और ॿी गलीअ में माण्हू गुम करे छॾे। शहर हुजे जा गोठ मुझे लाइ ॻाल्हि साॻी आहे। केर कसाई जो कमु आहे कोण? तुंहिंजो कमु कोण? अॼु तुझे कुछ ॼणो ॾींहुं आहे। हथ में हथियार खणी केर बि विड़ी सघे थो। त पोइ अच ॾिस त मुंहिंजे हथनि मां कीअं बाहि थी निकिरे। के मारे गिले गिले इनके खत्म कर सईद जीअं हीअ शिकिल ॿीहर हिन ॻोठ में नज़र न अचे। अचो जो तो कहना शाबाश कहना सफ़ा तकड़ो आहे। बंगले की सिक्योरिटी वधायो। राजा खान ऐं सईद सफ़ा चिता थी पिया आहिनि। आखिर थियो छा आहे? ॻाल्हि दफ़ी छो नथो हिजणो आहे छा? राजा ऐं सईद केर कंहिं खे मारे छॾियो आहे। को मसलो ई कोन्हे, असां उन्हनि खे ई माराए था छॾियो।
राजा ऐं सईद किथे आ? केर आई तू ऐं हिते छो आयो आई? राजा ऐं सईद वारा किथे आहीं? मां उन लाइ मलकुल मौत बणिजी आयो आहियां। मलकन मौत हुजे आ न त उन्हनि वटि वञी पहुचे आ। उन्हनि जे पर पुट उन्हनि जे घर में न घिरे आ जट। बादशाह छोकिरी त असां खां डॾे ई कान थी। ॿुधाए थी आ छोकिरी ॾाढी पकी आ, न ॿुधाईंदी। पोइ छा कजे सरकार? पोइ मारींजेस। हूं असां उनखे ॻोल्हियूं पिया, हाणे असांखे उहे ॻोल्हींदा ईंदा। किनो करे मारियो सीस, वरी न कोई हिन ॻोठ में कोई किराए जो कातिल कान ईंदो। चवी सच तो राजा खान मां भी गोलिन सां परू करे छॾियोमांसि। अञा मूंखे हथियार कोन हो, मां त अॻियों पोयों गोलियूं हणां छा। हल हाणे तुंहिंजी ख़बर आहे। राजा राजा छा थियो आहे राबिया? वो रीमा जो लाश आहे। रीमा जो लाश? ओ मुझे रीमा, मुझे जान अक्यों खोल पंहिंजे दिलबर खे ॾिस। रीमा थोरो ॻाल्हाए त मूंसां। रीमा और रीमा तू मां खे अकेलो छॾे वई है। भाॼई ओ मुंहिंजी मिठड़ी भाॼई उथ अखियूं त खोल अखियूं खोल। सबर कर अनवर, शायद भाई जा एतिरा ॾींहं लिखियल हुया। कीअं सबर कयो अदा? राजा बा कीअं सबर कयो? भाॼई मुंहिंजी मां हुई, मां हमेशह मूंखे मां जी ममता ॾिनाई। कीअं सबर कयो मां? हिन भाॼई जे हूंदे कॾहिं मां जी कमी महसूस न थी। कीअं सबर कयो अदा राजा, कीअं सबर कयो? मूंखां सबर नथो थिए। तकड़ न कर अनवर, तकड़ न कर। पहिरियों भाॼई जो लाश दफ़नायो, पोइ सभई दुश्मननि ते हमलो कंदासीं।
न अदा राजा न अॼु मूंखे न रख जेसि ताईं मां पंहिंजे भाॼाई जा दुश्मन न टेंदुमि तेसि ताईं मुंहिंजे हर शइ हराम आहे। अनवर अनवर तू ऐं सईद भाॼाई जे लाश जी दफ़नाइण जी तयारी कयो। तुंहिंजो कसम मां पूरो कंदुसि, कातिल खे तव्हांजे हवाले कंदुसि। कंहिंखे खुटीअ खयो आहे जेको हिन तरफ़ अची रहियो आहे? कोई त हूंदो सरकार जेको ज़िंदगीअ मां तंग आहे। सरदार तूं त राजा आहे, सही अंदाज़ो आहे राजा, तुंहिंजो मौत मुंहिंजे हथों ई लिखियल आहे। कुत्ता अगर शींहं जो शिकार कना त शींहं जंग जो बादशाह न हुजे हा। कुत्ता कितना भी गॾु हुजनि पर उन्हनि जे लाइ शींहं अकेलो ई काफ़ी हूंदो आहे। मां तूं चाहीं पियो न मां तुंहिंजे रूबरू थियां, बीठो आहियां, विड़। मुंहिंजे पर पुठ मासूम न्याणीअ खे मारे पाण खे मुड़ुसु माण्हू थो सम्झी, मुड़ुसु माण्हू आहे। दिल त चवे थी तोखे इतां ई ख़तम कयां, हिन हथियारनि जूं सॼियूं गोलियूं तुंहिंजे सीने में ठोकियां, पर छा कयां, कंहिंजो कसम खयल आहे उहे ई तोखे मारींदा। सईद ही आहे भाॼाई रीमा जो कातिल, हिन खे पंहिंजे हथनि सां मारियो ऐं हिन अनवर खे पंहिंजो कसम पूरो करायो।
तू मुझे मासूम जीमा के मारेगा। मुझे माफ कर सईद, मुझे माफ कर। तो क्या माफ कर? तू मुझे साल जो कातिल है तो क्या माफ कर? तू मुझी मां जड़ी भाजे के जुदा क्यों तई हरामी, तो क्या माफ किया? पुलिस हथियार हथ में न हूंदो त न रखंदा। राबिया अॼु मुंहिंजो रस्तो न रहो, छो जो मुंहिंजे मथे ते भूत सवार आहे। जेसीं ताईं मां सभु दुश्मन ख़तम न कंदुसि तेसीं ताईं मुंहिंजे मग़ज़ मां भूत न निकिरंदो। मां तुंहिंजो रस्तो नथी रोकियां राजा, बस तूं मूंखे इहो ॿुधाए त मूंखे छा करिणो आहे? हथियार सिंध धरतीअ जी कई न्याणियुनि हक़ जी जंग विड़ी आहे ऐं कई न्याणियुनि हथ में हथियार खयां आहिनि। तूं भी सिंध धरतीअ जी न्याणी आहे, तूं भी हथियार खणजांइ। त पोइ ठीकु आहे, मां बि तोसां गॾु आहियां। न राबिया न, जेसीं ताईं मर्द जंग मैदान में विढ़ंदो रहे नारीअ खे सिर्फ़ु उन जे लाइ दुआ घुरणु खपे। ऐं मां मरियां त पोइ तूं हथियार खणजांइ ऐं दुश्मननि खे चूंडे चूंडे मारींजांइ। त पोइ अल्लाह हाफ़िज़ राजा। राबिया तुंहिंजी फताह लाइ दुआगो आहे। राजा तूं त दुश्मन सां विढ़ण वञे थो, पर तो वटि त को हथियार बि न आहे। हीअ त न हथियार आहिनि ऐं जंहिं रस्ते सां वेंदुसि तुंहिंजी दुआ सां हथियार पैदा कंदो वेंदुसि। हिन मुर्दे खे एतिरो न मार, किनो लाच खणी करे ॿार ॻोठ जे किने फेर थो छॾेसि जीअं टिजूं कांव जीत अची करे हिन जे लाच खे खाइनि। तव्हां फिक्र न कयो अदा, पर मेरू जी लाश जो बूटी बूटी करे जंग जे सभिनी जानवर जी दावत थो कयां मां। अरे राजा काॾे वरी? अदा राजा वियो हूंदो दुश्मननि खे बर्बाद करण। त पोइ असां हिते छा था कयूं? तूं हिन मुर्दार खे खणी करे पंहिंजो कमु तमामु करे अचु, मां राजा जे कॾ हलाए थो, तूं पोइ अचु। छा थियो शहबाज़ खान? तकड़े तकड़े बंगले को ॿाहिरि निकिरी आयो आहे, डरदा आहे न? ॻोठ जो चङो मुड़ुसु थियण त सवलो आहे दादा साईं, पर ॻोठ जी का ख़बर चार बि त लहो। छा थियो आहे ॻोठ खे? कहिड़ी बाहि लॻी अथसि? बाहि त लॻी अथसि न अदा साईं, राजा मेहरू समेत साथियुनि खे बि मारे छॾियो आहे। हाणे हुन जा क़दम असां तरफ़ वधी रहिया आहिनि। छा मेहरू दादा मरी वियो आहे? हा दा, मेहरू मरी वियो। सोचण जो वक़्तु न आहे अदा।
हेलो हाल फिलहाल काॾे निकिरी हलूं? काॾे निकिरी हलूं? हे राज, हे ॻोठ, हे बनियूं, हे ॿारहां, धन दौलत काॾे छॾे हलूं? अदा राज असांखां असल खां फिरियल आहे। बाक़ी जी आहे त जान आहे। जीअरा हूंदासीं त धन दौलत वरी हासिल कंदासीं। चवे त सच तो शाबाश खाना, पर हलूं काॾे? कच्चे में मुंहिंजो दोस्त आहे नूरुद्दीन। हाल फिलहाल ओॾे निकिरी हलूं था। ठीकु आहे, हल त हलो, पर पहिरियों बाबा खे त खणूं। अदा हाल फिलहाल हलो, बाबा खे फोन कयूं था, पाण ई निकिरी ईंदो। हल अदा हल। खैर त आहे सही त सफ़ा भूर कयूं थो अची। राजा के ॾिठे न हल कमाल खाने घर हल। शेर खान बाहर निकल। बुज़दिल, अज तुझी जिंदगी जो आखिरी ॾींहुं आहे। शेर खान, तू ज़मीन में की या पत्थर में, ही राजा खान तो के जीरो कोने छॾींदो। गोले गोले मारींदो साईं हरामखोर। ए पग, तो मुझी सिर्फ मुझी मां तोखे पंहिंजे मथे जो ताज ज़रूर बणाईंदुसि। बस हिकु दफ़ो तो ते बुरी नज़र रखण वारा हिन धरतीअ तां ख़तम कया। अनवर, मूंखे तुंहिंजी भाॼीअ जी मौत जो ॿुधी करे ॾाढो अफ़सोस थियो। अनवर, मूं न फेराए, मां त नानाणे वई हुयमि। जीअं मूंखे ख़बर पई मां उन महिल हेॾी आयमि। मूमल, मां तोखां नाराज़ न आहियां, पर हिन वक़्तु मुंहिंजे अखियुनि में रतु भरियल आहे ऐं सर ते खून सवार आहे। बहितर आहे त हाल फ़िलहाल हितां तूं हली वञ, छो त दुश्मननि जो मौत ई मुंहिंजी मंज़िल आहे। मां तुंहिंजो इंतज़ार कंदमि। अरे ओ कमालू जमालू हिलालू, गुस्ताख तुझी या मजाल जो कमाल खान सां गुस्ताखी तो करी। साईं सरकार, इहो मां न त पोइ ॿियो केरु आहे? तूं केरु आहीं? तुंहिंजो मौत सही त, पर मूं तुंहिंजो छा बिगाड़ियो आहे? तो छा कयो आहे? तो शैतान मुंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾी आहे। पर मां त तोखे कोन थो सुञाणियां। तूं मुंहिंजे छप्पर शाम बाबा नवाब खे मारे
वरी राजा के मारे। पर राजा तो जिंदा है। उनखे त रब जिंदगी ॾिनी, पर मुंहिंजी ज़ाल कहिड़ो ॾोह कयो तव्हांजो जो उनखे ई माराए छॾियो आहे? उहे सभु ॾोह त शेर खान जा आहिनि, पोइ उनजी सज़ा मूंखे छो? हू तुंहिंजी औलाद आहिनि, उहे शैतान आहिनि ऐं तूं मां शैतान आहीं। तूं मरंदे त उन्हनि खे मारणु आसान थींदो। मूंखे मर कमाल, तूं मर। न सईद न, मां बेगुनाह आहियां। ही वॾो हरामी दिमाग़ आहे सईद, हिन खे दिमाग़ ई खोलिया। तूं केरु आहीं? अनवर, तुझो मौत। या अल्लाह, जाॾे मुड़ा थो अॻियां मौत। मुंहिंजा परवरदिगार मौत खे एतिरा रूप छो ॾिना अथई? मुंहिंजा मालिक, मूं आख़िर कयो कहिड़ो ॾोह आहे? मुंहिंजी मासूम भाॼी जो ॾोह मूंखां मुंहिंजी अमर शिगी अथई। कमाल खान, मां तोखे ज़िंदा न छॾींदुसि। अनवर अब्दी, मरी वियो शैतान। हलो त हाणे होॾे हलूं, हुननि खे मारियूं। हलो। राजा खाना, अज तुझो मौत अटल आ। तू हिक दफ़ो असांखू बचो आ, अज न डे। शेर खान राजा खान जे सीने में बाहि थी भरे, बदिले जी बाहि जंहिंमें तव्हांजो सरण अटल आहे। असीं तूफ़ान आहियूं, बाहि हवा में फुड़ फुड़ करे विसामी वेंदी आहे। तू चुप कर, वक्त ॻाढ़ा। तोखे ख़बर न आहे, हवा बाहि खे विसाईंदी न भड़काईंदी आहे। भड़कियल बाहि ॻोठनि जा ॻोठ गड़काए वेंदी आहे। तव्हां त बलूगड़ा आहियो।
बड़बड़ करी तोखे ख़बर न आहे त अधो शैतान जो अबो आहे ऐं मां उन जो शागिर्द आहियां थोके सां वार तो करी बुज़दिल जे पी जो पुट हुजे हा त साम्हूं वार करी हा असां पी जा पुट आहियूं इहो धोखो असां अबे खां सिखिया आहियूं निमक हराम निमक हराम सॼी उमिरि जंहिंजे टुकड़नि ते पले उन्हनि खे ख़तम थो करी लानत थी तोखे अदा नामसिरन खे लानत असर न आहे कंदी शेर खान दिल त चवे थी तोखे कुत्ते जी मौत मारियां जीअं तुंहिंजे पी कमाल खे मारियो आहे चल तो मुझे पी के मारियो तू भी मरंदे शेर खान तोखे त मां ई मारे सघां थो पर न मारींदो मां तूं असुल मुजरम राजा खान जो आहीं उन्ही को तोखे माराईंदुमि हिन जे था अरे हिन जे था पेरन ते भी न जा सके यो शेर खान के चा मारी दो उठ राजा उठ तोखे कसम आहे न धरती मां जो उठ राजा खान उठ हिन साल मूंखे पंहिंजी हथनि सां मार उठ राजा बदलो कर बाबा जे खून जो कसम आहे तोखे उन पग जो जंहिं करे बाबा नवाब शहीद थियो विसा हिन ज़ालिम जी ज़िंदगी जो ॾीओ उठ राजा तोखे मारण बिना मां भी न मरंदुसि
रंग बदलो। राजा खान असांजो त भाव आहे बाबा वॾा। बीरा लिख दो। छा क़ुरान शरीफ़ पढ़ाए? राजा खान जे अचण जो टाइम त थी वियो आहे। केरु वठण वियो अथव स्टेशन ते? इजो थो वञा बाबा वॾा, मां ई वेंदुमि। हा वेंदो राजा आ धूड़ पा। छिछड़ा माजो डाला काने उड़े तकड़ तो न करना हलालती काउंटी No मुसा मार अटके। नो नो नट यार अकेले गावा अदा शेर करे छड़ेस अरे जोर ता न दे न चाहिए पराए मर्द नगा मथे हो गांव ओके ओके इतो पराए मर्द खाना पराए मर्द नगा क्यों कंहिं ॻाल्हि ते हू बेहोश थी वियो मां हुनखे होश में आणण सॉरी ओके छोटे शिशिड़े खे होश आयो त आयो पर मां पोइ पाण सॉरी यार ओके न करायस न शिशिड़े हेलो यार हेलो ओके क्यों चाचा साईं चाहे रे यो चाहे यो सोट्रे बे तो सही कुछ क्यों सोट्रे बे तो सही याद कसम मारी न मारे त छा कंदा दरिया खान छाजे दाम दरिया जा सॉरी असां भई ॿाहिरि आहियूं ऐं तव्हांजी अमानत आहियूं छा तव्हांजी ऐं असांजी ज़िंदगी तव्हांजी अमानत आहे बफरे में दवा क्यों कहिड़ो बंदोबस्त करे आयो आहे पुशू अदा न कर टाइम ओवर थी वेंदो ऐं तूं वॾे इनाम जो हक़दार आहे शहबाज़ खान हिनखे ज़ाल वठी ॾे ॿियो त ख़ैर आहे शहबाज़ खान खिलाए तो न दे खिलाए न लगे लेके चले हथ त छॾे बस ता त बे हेठ वे टाइट सोलो वा ता त बे छेड़े बलूगड़ा आयो मारा चरवे अरे बीड़ा बस तवा त बबलूंगड़ा आयो बस ता त बबलूगड़ा आयो ओके ओके रे ओके 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 चलिए से अरे हेलो दिलबी बस बलूंगड़ा आयो यार जवान दे दो आए नहीं जो बलूंगड़ा आयो सही बीओ रे बीओ चौंकू क्या किया साले के छड़ी दस मुझे चला के छड़े ये चौंकू क्या किया हां क्यों हला दा हथोटे सिकंदर अरे चाहे हम जैसे न करे यार टाइम कोने को ये लड़का भी है ओके ओके क्यों ओके बिस्मिल्लाह क्यों हाँ क्यों चले बदल तीन बोल वालो तो नता भरियो बदो तो वाली जो है देशी ने